व्याज ते पोइ आयरन मां मेयरनि मां रबारनि मां पाण सिंधी उन्हनि खां ई वठंदा आहियूं। तव्हां वटि त बराबरि आहिनि, असां वटि अहिड़ी खां वधारे 8%, 10%, 15%, साईं 30% ते बि लोनूं असांजे सिंधियुनि भाउरनि खयूं अथव। त पहिरियों जेको असां जेको व्याज ॾिनो जेके ॾिनो सरकार मां चकर 0.5% ते ऐं 20 महीने जे सर्कल ते इहा थियरी सम्झण लाइ मूं वटि वॾा आहिनि, भई तूं हलाए केतिरो नेशनलाइज बैंकुनि जे मैनेजर बि असांजो कॉन्टेक्ट कयो आहे, भई हाउ इट इज़ पॉसिबल when you are giving the loan also you are giving the interest, it is next to impossible। साईं इन ॻाल्हि ते अञा बि डिस्कशन थियूं थियूं, वट यू सर्च ऑन रोज़ ॾे बजे जी असांखे मैनेजर के न के बैंक जा घुराईंदा आहिनि, इहा थियरी सेखार था हल पुटो असां 20 कुटुंबनि खे कयो आहे। अॼु 7 महीना थिया आहिनि असां 7 कुटुंबनि खे वॾनि व्याज जे चकर मां छॾायो आहे। इहो सुठो लॻे त ताड़ी ॿुधायो, जोर सां ताड़ी ॿुधायो। अहिड़ो त तव्हां कॾहिं ॿुधो हूंदो न कल्पना कई अथव। वरी थो चवां, वरी अचो थो चवां, असां 7 कुटुंबनि खे वॾनि व्याज जे चकर मां छॾायो आहे ऐं 20 महीने जे सर्कल खां पोइ जेको हिन 0.5% जे हिसाब सां मूंखे जेको व्याज ॾिनो हुन सम्झो हर महीने मां हिनखे 10,000 सम्झण लाइ हर महीने जा घणा थिया 0.5% ते 50 रुपया 20 महीननि जा 1000 रुपया थिया। उहो 1000 रुपया मां वरिता 20 महीने जे चकर खां पोइ मां 2200 रुपया हुनखे वापसि ॾींदुसि। वरी ॿुधो 20 महीननि जो मां सर्कल हलायो आहे जेकी इजराइल जे पोइ हिन जो साॻी सही थियरी आहे 20 महीना 30 महीना 35 महीना जी हलायो 20 कुटुंब खणो 100 कुटुंब खणो। मां भाउरनि खे वेठी थो कयां ॿियनि वॾनि चकर में न पइजो यार, बर्बादु न कजो पंहिंजे ॿारनि खे, वॾनि चकर जे वॾनि व्याजनि में न पइजो। अचो गॾु थियो, तव्हां सभु जेके आहियो युवान सम्झो गॾु कयो त हिते बि पाण बैंक खोलाईंदो, हर नमूने मां हुन में तव्हां सां तयारु आहियां। जेकॾहिं भावनगर जे अंदरि कमलेश भाई मुंहिंजा आख़िर जेके कमलेश भाई अहिड़ी बैंक जेकॾहिं हिते खोलींदा हुजो असांजो तव्हां सां हर हमेशह तव्हां सां भाई महिरबानी करे ज़रूरु करियो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। इहा हिकिड़ी सुहिणी सोच जीअं असांजे मेलवाणी साहिब जन जी जीअं साईं जन सुहिणा लफ़्ज़ चया त सिंधी समाज खे जाॻाइणो आहे, कहिड़ी ज़रूरत पई आहे, भला पंहिंजे दरबार में वेही रहंदा न, कहिड़ी ज़रूरत पई आहे जो गॾिजी करे हर शहर में असां सां गॾु निकिरी करे असां सां गॾु किथे दुखी किथे उस किथे सुखी उमिरि दराज़ आहिनि जे न अचनि। पंहिंजी 35 साल सेवा ॾिनो दूरदर्शन खे पंहिंजे सिंधी समाज खे, पर न हिकु सोच रखियो भाई बाबा साईं वॉल्यूम थोरो क्लियर कयो न, हिकिड़ी सोच रखियो मूंखे कुझु पंहिंजे समाज लाइ करिणो आहे। अहिड़ा घणेई शख़्सियतूं अथव तव्हांजे शहर जे विच में बि वेठा आहिनि, हीअ असांजा प्यारा संत बि आहिनि, केतिरा ई संत आहिनि हर शहर में। मूंखे सुठा सुहिणा कोहिनूर हीरा मिलंदा आहिनि, उन्हनि शहरनि खे असीं उन्हनि खे ॻोल्हींदा आहियूं ऐं उन्हनि खे सन्मानित करण जो कार्य इनजे करे कंदा आहियूं जीअं असांजी नई टही असांजी ॿी जनरेशन उन्हनि खे ॾिसी करे ख़ुशि थिए, उन्हनि मां प्रेरणा खणे, उन्हनि मां कुझु सिखे त हिननि जेको समाज जे लाइ कयो आहे जे असां बि कयूं त शायदि असांजो बि कुझु मान थींदो, सम्मान थींदो। छो जो परम पूज्य ब्रह्मलीन माता रुक्मणी देवी जिन जो हिकिड़ो सुहिणो वाक़ियो हूंदो हुयो त मोए पुॼाणी तव्हां उन्हनि जे मथां गुलनि जी ट्रक खणी ॾियो कंहिं कम जी कोन्हे का, पर जीअरे जेकॾहिं उन्हनि खे हिकिड़ो गुल बि ॾिनो न त उन्हनि खे सदी उमिरि यादि रहंदो त फलाणे हिन कार्य जे करे मूंखे ही गुलाब जो गुल संगत जे विच में चइनि प्यारनि जे विच में ॾिनो वियो हुयो ऐं मुंहिंजो मान वधायो वियो हुयो। न सिर्फ़ु उनखे, उनजे ॿारनि खे, उनजे परिवार खे, उनजे फैमिली मेंबर खे उनखे पंहिंजो लॻंदो त मां सुहिणो कमु कयो ऐं उनखे ॾिसी शायदि ॿियो कोई त प्रेमी जाॻंदो कि न जाॻंदो। इहा ई भावना, इहा ई सोच, इन ही मूल मंत्र खे उन माता साहिब जे संकल्प खे अॻियां दोहराईंदे असां हिन सॼे देश में भ्रमण करे तव्हांजे हिन द्वार ताईं पहुता आहियूं। जीअं तव्हां सिंधियुनि खे असांजे प्यारे परिवार खे
असांजे पंहिंजे अंग खे छो जो सिंधी कोई ॿिया करण भाई हिकिड़ी जय बनायूं बोलो साईं वासुराम साहिब की जय प्यारे प्यारे साईं असांजे नंदलाल बाबा की जय हर हुजूर प्यारे न साईं 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 जिन खे अर्ज़ु कंदुमि मां साईं 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 मां मुकेश लाल कहिड़ी भावना सां वेठो मां साईं अर्ज़ु मां डिस्टर्ब करण लाइ फोन न कयो मां डाउ थी वेंदा इन करे मां फोन ई न करायो साईं फोन ई न कर साईं हिकिड़ो मिंट बिल मां अर्ज़ु कंदो साईं मुकेश लाल मां छा चयोमांव भाई मां वेहंदुमि तॾहिं जॾहिं मूंसां प्रॉमिस कयो त साईं जिन अचनि त मां हिते पहिरियों विहारींदुमि हीअ बि हिकिड़ी प्रेरणा आहे हीअ बि दीपक मां बि दीपक साईं बलराम साहिब जन जो सचो नालो हूंदो हो दीपक लालवाणी असीं ॿई गॾु पढ़िया हुआसीं साईं बलराम साहिब ऐं मां मूंखां उमिरि में मीन्स मां छा चवां हज़ारे ॻाल्हियुनि में असांजे सिंधी समाज जो वॾो पीलर हुया उमिरि दराज़ में मूंखां 3 साल भले नंढा हुया पर पंहिंजे समाज जे लाइ पंहिंजे ज्ञान जे लाइ तीअं ही भाउ मूंखां उमिरि में नंढो थी सघे थो पियो पर जेका हिननि जोति जॻाई आहे न बाबा नंदलाल फ़क़ीर जी उनखे मां वारंवार माता अमन देवीअ खे सलाम थो कयां इन ई भावना सां असां हिते आया आहियूं त अचो कुझु प्रेरणा खणो मां तव्हांखे पहिरियों बि चयो मां कुझु खणण न आयो आहियां कुझु खणी वञण आयो आहियां तव्हां संगत जे विच मां त मां अर्ज़ु कंदुसि बाबा साईं खे साईं जिन खे साईं वियो साईं 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 भाई संगत साईं हर जगह दीपक कुमार स्वागत बिल्कुल बुधो साईं बाबा मेहमान के भाई बुधो असाने पूजनीय के बाबा पूजनीय पूजनीय न बता बिल्कुल आसा बिल्कुल ताजा कृपा बिल्कुल बोलो सद्गुरुदेव भगवान की जय क्या बात है बोलो बाबा साईं नंदलाल साहिब की जय हाजरा हुजूर असांजे प्यारे प्यारे साईं की जय बुधो मुझे अर्ज़ु मां पहिरियों ई हलांडे वाले साईं आया मां पंहिंजो पाण खे पाण जाम देर खां रोके वेठो आहियां अंदर साईं साईं बोलो साईं प्रभाराम साहिब की बिल्कुल साहिब की जय साईं योग्य न आहियूं असां बि जो साईं झूलेलाल मिलाई पार तेरी सदा शाहूकार कण नाम सां प्यार वाह साईं साईं आयो लाल कयो झूलेलाल उन्ही मूल मंत्र खे असांजे माता साहिब जो हिकिड़ो संकल्प हूंदो हुयो मूल मंत्र आत्मा जो जंहिंजे पहिरीं सब जो भलो तंहिं सदिके असांजो भलो माता रुक्मणी देवी जिन हिकिड़ो लफ़्ज़ चवंदा हुया पलव जॾहिं पाईंदा हुया त लाइन लॻी वेंदी चवंदा हुया महादेव जे अॻियां आसीस करे हुनजे अॻियां पाॾाए हुनखे रोई करे चवंदी माता साहिब तुंहिंजो नालो थी हिकिड़ो आशुतोष आसूं पुॼाइण वारो पंहिंजे नाले जी लॼ रखिजे मुंहिंजे पोतीअ जी पत रखिजे ऐं उन ते ई उहो राम बि वीजंदो हुयो उहो भोलेनाथ बि उन्हनि ॻाल्हियुनि खे मञींदो हुयो ऐं तॾहिं अहिड़नि दरवेशनि अहिड़नि संतनि जे विच में उन्हनि खे मान्यता थी मिले त जो न करे राम सो करे असांजे किनारा तॾहिं इन्हनि संतनि उन्हनि पीरनि उन्हनि फ़क़ीरनि खे उहे कार्यनि खे इहे कंदा हुआ त उन्हनि ई माता साहिब जन जी चवणी हूंदी हुई त असीं ही जेको कुझु कार्य था कयूं न ॿ मां तव्हांखे ॻाल्हियूं कयूं हिकिड़ो त जीवन तरंग मैगज़ीन असीं छो कढीसीं छो जो अहिड़नि दरवेशनि जा अहिड़नि संत जे समाजनि जा जीअं मूं ॻाल्हि कई हिकु खां हिकु समाज में सुठियूं सुठियूं जीवनियूं जीअण वारा प्रेमी उन्हनि जे लाइ हिकिड़ो कॉलम लिखियो उन्हनि जे लाइ कुझु लिखूं जीअं उन्हनि जे परिवार में छो जो अॼु जी तारीख़ में
कमी हिकिड़ी आहे असांजे समाज में, असांजे सिंधी समाज में हर शइ में परिपूर्ण आहियूं। पैसे में, ॾोकर में, दान में, धर्म में, एजुकेशन में 99.9 असांजूं माताऊं भेनर साक्षात्कार अथव। असांजूं माताऊं भेनर, असां जेंट्स खां वधीक साक्षात्कार में लेडीज़ वधीक आहिनि असांजे सिंधी समाज में। हर ॻाल्हि में अॻियां आहियूं, पर कमी कहिड़ी आहे? सिर्फ़ु हिकु ई। मूं पाण हिते कुझु दिलि में न कयो, पर वधीक ॾिठो तव्हांजे सौराष्ट्र में ही प्यारो लाड़ाई, ही भानुशाली, ही फलाणो, ही फलाणो, छा आहे? अरे असीं सिंधी आहियूं, असीं सभु हिकु आहियूं। गर्व सां चओ असीं वरी चओ असां कंहिंखे बि मञो, हुन झूलण जा त प्यारा आहियूं। मां नथो चवां कहिड़े पंथ वटि था वञो, कंहिंखे था मञो, जंहिंखे मञो सभिनि खे नमस्कार आहे। अहिड़ा गुणी ज्ञानी, अहिड़ा असां वटि 33 करोड़ देवी देवताऊं, अहिड़ा महान पुरुष, तॾहिं त इहे जीवन तरंग जी शुरूआत कई वई। भई अहिड़ा कोई नूर रत्न आहिनि, उन्हनि जी जीवनियूं असां पंहिंजे नई त इहे नई समाज जेका असांजी जनरेशन आहे, जेका सिंधी अरबी कोन थी ॼाणे, उन्हनि ताईं असीं पहुचायूं। उनजे करे हिन जीवन तरंग जी शुरूआत कई वई ऐं हिन दास खे संत जी जीवनी लिखण जो मौक़ो मिलियो, जेका डॉक्टर दयाल आसा साहब ॿिया केतिरा ई साहित्यकार कंदा हुआ। मुंहिंजो कोई फील्ड कोन हुई। मां वरी माफ़ी घुरंदोमांव। मां तव्हां वांगुरु हिकिड़ो सुठो इंडस्ट्रियलिस्ट, मुंहिंजो कंफेक्शनरीअ जा कम, मां हिकिड़ो वकालत, मुंहिंजो ब्रदर अॼु बि एडवोकेट आहे। मां वकालत पढ़ाइण खां पोइ इंडस्ट्रियलिस्ट हलाईंदो, नवां कारखाना हुया। सभिनीनि खे मुंहिंजी अम्मा हिकिड़ो ई लफ़्ज़ चयो, खाइणा 2 फुल्का थी न प्यारा, खाइणा। अॼु सुबुह जो साईं जिन सां गॾु वेठा हुआ, उन्हनि हिकिड़ो लफ़्ज़ चयो, दिलि खे छुई वियो, साईं सचे दिलि सां कुझु करे त ॾिसूं। अम्मा बि हिकिड़ो लफ़्ज़ चई, पुट सचे दिलि सां कुझु करे त ॾिस। सॼी पकड़ियल पई हुई। मूं ॻाल्हि कई दादा राजाई साहब जन खे त आई एम द फर्स्ट पर्सन ऑफ उल्हासनगर हू हैव टू डू अप टू कश्मीर। मुंहिंजो बिज़नेस कोई न वेंदो दिल्लीअ खां पोइ, पंजाब जी लुधियाना बाज़ार, साईं कश्मीर। मां हिकिड़ो तो उल्हासनगर जो वासी, कश्मीर जो उन्हनि ॼटनि सां धंधो कंदो ऐं घणा दफ़ा मां उते अटकी बि पियो। हज़रत बल जी दरगाह मुंहिंजे साम्हूं या किया तंहिं मां 4 ॾींहं हिकु दुकान जे अंदरि हुउसि, उते लटकियो पियो। पर अम्मा हिकिड़ो लफ़्ज़ चई, सभु छॾे करे जेकॾहिं तूं इन्हनि खे बंदि बि कंदे त छा थींदी? जेकॾहिं पंहिंजे समाज जे लाइ कुझु जीअं त 2 फुल्का कोन मिलंदा। थोरी ॿार आहियूं न, सम्झ थोरी देरि सां ईंदी आहे। सचपच बुज़ुर्ग असांखे हर ॻाल्हि सत्य चवंदा अथव। असां सभिनी जे विच में उमिरि दराज़ असांजा राजाई साहब जेकॾहिं प्यार सां ई दरको बि ॾियनो न, मां तो चवां मिरण ते उन्हनि खे मस्तक में तिड़क खणी करे रखो, तव्हांखे अॼु न सुभाणे उहो सत्य थी करे ईंदो। क्योंकि हर चीज़, पर अॼु ज़मानो छा थी वियो आहे, पाण हर शइ गूगल ते था ॻोल्हियूं। जेको असांखे खपे ॿारनि खे, नई त इहे असांजी नई जनरेशन खे, अरे ही पीर पैगंबर उहे भविष्यवाणियूं अॻु में करे विया आहिनि, जेको अॼु असीं ॾिसूं वेठा पिया। अॼु बि हुननि जे मुख मां वाणीअ जी सिर्फ़ु निकिरे थो, चवां तूं भॻवान बि पाण तो अची करे बीहे। मां वक़्तु घणो कोन वठंदुसि, पर हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदुमि। हिकिड़े भॻवान वटि वञी करे राजाऊं जी ज़ाल इहा वेठा चई, भई औलाद खपे, चई थियव ई न आहे, तूं त बे औलाद लिखियल, तुंहिंजो कर्म ईअं थो चए पियो। वीचारा दुखी दिलि सां अची करे हिकिड़े बाबा नंदलाल फ़कीर जहिड़ी दरबार हुई मौजनि जी, मौलाइन जी, उते अची सेवा में लॻी विया। बाबा पुछियो, भाई छा आहे भला? लेपा बि थो पाए, राजा थी करे कार बि थो करे। उहा अमड़ रोई पई हुनजी राजा जी घर वारी। चईंसि, मालिक सभु कुझु ॾिनो आहे, रियासत, पैसो, हर काई ॻाल्हि कान्हे त हिकिड़ो ई असांखे औलाद कान्हे का, असांखे औलाद कान्हे का। त उन अहिड़ी रहमत कई, चई औलाद लाइ थो सिके पियो, वञ तोखे हेतिरा बालक थींदा। हाणे भॻवान वो राजा वारो पियो थिए, भॻवान वटां थी आयो थी। उन्हनि साक्षात्कार दर्शन ॾेई करे चयो तोखे औलाद कान्हे।
अॼु संत चए थो पियो वियो वापसि भॻवान वटि साईं चई हाणे त मूंखे करिणो ई पवंदो छो जो तुंहिंजे नसीब में प्यारा लिखियल न हुयो पर हिननि दरवेशनि जिन खे असां हितां तव्हांजो एवज़ी करे मोकिलियो अगरि हिननि मुख मां वाणी कढी आहे त उहा अवश्य थियणी आहे त सच में हिननि दरवेशनि जे लाइ ज़ोरदार तारीफ़ चवण जो मक़सदु हिकिड़ो ई आहे हर संत हर दरबारी हिकिड़ी ई सोच रखंदो आहे असांजो समाज एकजुट हुजे असांजे समाज खे कुझु हिक ॿिए जे भले जे लाइ कार्य करे भले लॉकडाउन जे पीरियड में हिक ॿिए खां असीं परे वेठा हुआसीं पर व्हाट्सअप सोशल मीडिया हिननि जे रस्ते ॾिसूं त पिया केरु केतिरा थो कार्य करे कहिड़ो कीअं थो कार्य करे कीअं हिक हिक शहर मां सुठा सुठा सुहिणियूं सुहिणियूं शख़्सियतूं निकिरी करे कार्य करण जे लाइ मां साईं हिकिड़ी ॿुधाईंदोमांव हिकु नंढड़ी दरबार में मां हुन पंहिंजे दरिया शाह जी जोत खे बि सूक्ष्म थींदे ॾिठो जॾहिं हुन खां पुछो अबा हीअ जोत विसामी वई आहे त हुन प्यारे ॻाल्हि कई यार छा कयां बच्चनि खे खाराइण लाइ घी बि कान्हे त हिन मुंहिंजे झूलण जी जोत में कीअं ॿारियां अहिड़ी बि विकट स्थिति आई हिन लॉकडाउन जे पीरियड में असांजी जेका पुराणी टई जेका वॾड़ा असांजा लिखंदा हुआ जिन पंहिंजी कथाउनि में हिंद सिंध जे पार्टीशन जे वक़्तु तकलीफ़ूं ॿुधाईंदा हुआ जेके तकलीफ़ूं उन्हनि ॾिठियूं हिकिड़ो प्रेमी ॾाढो सुठे परिवार जो साईं असांजे दरबार साहिब में राशन जी सेवा हलंदी आहे उहो 5 माताउनि भेनरुनि जी सेवा कंदो आहे सफ़ेद पोषण जी उन प्यारे साईं पंहिंजूं गोरियूं बंदि करे छॾियूं पुछो मां दबा ॻाल्हि निकिती बीमार थी पियो हॉस्पिटल ताईं पहुची वियो मां हुनजे पुट खां पुछो चई बाबे साईं गोरियूं बंदि कयूं मां छो साईं चई काॾे से पंहिंजूं गोरियूं पियूं अचनि मुंहिंजो पीउ पियो चए पुट जे मथां मां छा कयां इहा वॾड़नि जी सोच हुई उहे गोरियूं कोन वरितऊं उन्हनि वॾनि छाजे लाइ मथां न मां पंहिंजे पुट खां 1200 हिन वक़्त में ख़र्चु करायो पर अहिड़ा बि त के प्रेमी हुया जेकॾहिं जेके निकिरी करे उन्हनि प्रेमियुनि ताईं पहुता अरे जिन खे निवालो पहुतो हूंदो न उहो सॼी उमिरि तव्हांखे आसीसूं बख़्शींदा उन्हनि जा बच्चा बि उन्हनि जा दरवेश तव्हांजे लाइ उहे आसीसूं ॾींदा त सची सेवा असांजे लाइ इहा ई हुई त हिन ॾुखे वक़्त में असां कंहिंजे कमु आयासीं ऐं इहे ई दरवेश इहे ई संत असांखे पंहिंजे ज्ञान वार्ता में ॿुधाइनि था चवनि बि इहो ई लफ़्ज़ था सेवा सिमरन ही सिमरन न हुयो छा इहा सेवा कोन हुई छा जिते मिट माइट भाउ जे कमु न पियो अची सघे कंहिंखां घुरो पर के त अहिड़ा निकिता जेके पंहिंजो बि अंग रंग छॾे करे बाक़ाइदे दुनिया जे लाइ दस्तूर बणिजी करे बीठा हा साईं मां पहुचां थो पियो मां जाम कथाऊं ॾिठियूं मां लिखंदो आहियां जीवन तरंग में उन्हनि जे बारे में उन्हनि सां मिली ईंदो आहियां उन्हनि खां पुछंदो आहियां जिन जिन वटि हू विया हुआ उन्हनि जे लाइ पुछंदो आहियां मक़सदु बि हिकिड़ो ई आहे असीं जीवन तरंग पंहिंजे सिंधी समाज जे उन्हनि रत्ननि ताईं त हर माण्हूअ ताईं पहुचे असांजो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो इहो ई आहे त अहिड़नि दरवेशनि जूं जीवनियूं अहिड़नि दरवेशनि जूं कहाणियूं अहिड़नि कर्मयोगी संतनि जूं जिन चोलो कोन धारियो आहे जेके कंहिं दरबार में कोन वेठा आहिनि पर पंहिंजे घर गृहस्थीअ खे संभालण खां पोइ कर्मयोग करे कार्य था कनि पिया असांजे कमलेश भाई जहिड़ा उन्हनि माण्हुनि खे बि घटि में घटि असां सम्मानित कयूं जीअं ॿिया प्रेरणा जाॻनि कंहिंमां मिली प्रेरणा ही मुंहिंजो सुपात्र विच में वेठो आहे अॼु हुनखे DNA आहे मूंसां गॾु निकिरी करे आयो आहे पाण डॉक्टर जी पोस्ट ते आहे MBA जी पढ़ाई थो करे चयां छा पापा मां छा कयां मूंखे कहिड़ी ज़रूरत पई आहे छो जो अॼु कमी हिकिड़ी रही आहे असां वॾड़नि जो ॿुधूं नथा और मैं वही चवंदुमि हर चीज नहीं मिलती प्यारे गूगल पर सर्च करने से कुछ देर बैठा करो इन बुजुर्गों की छांव में असां इन्हनि जी छांव में वेंदासीं न असांखे घणो ई कुझु प्राप्त थींदो ही जॾहिं असां सां गॾु वेहनि था त उन्हनि में बि उहो DNA थो थिए उन्हनि में दिलि थी थिए त असांजो पापा छा करण लाइ थो वञे हिननि खे छो सम्मानित कयो वियो शायदि भगवान न करे वरी काई अहिड़ी दुविधा अचे काई अहिड़ी अवेलना अचे घटि में घटि हिननि ॿारनि सां गॾु मां बीह करे बीहां इहा इहो असांजो मक़सदु आहे मूल मंत्र आहे त असीं
तव्हांखे कुझु ॾियण आया ई न आहियूं, असांजी औकात ई कान्हे का जो असां तव्हांखे ॾेई वठूं। असांजा तव्हां खां घुरण आया आहियूं आसीस, असां तव्हांजी इहा कयल सेवा उन्हनि खे नमन करण आया आहियूं। इहा ई असांजे माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था, असांजे संत बाबा आयाराम साहिब जीवन धर्म जी इहा ई सोच आहे त असीं अची तव्हांजे हर शहर मां हर घर मां थी सघे थो असांखां काई कमी रहिजी वई हुजे। मूंखे घणी फ़ोनियूं बि आयूं, साईं ईअं थी सघे थो, असीं बि इंसान आहियूं, भुल चुक थी सघे थी पई, के मेंबर असांखे नालो कंहिंजो घटि वधि थी वियो हुजे, पर मां वरी थो चवां पियो असां वरी ईंदासीं। हाणे असां न ईंदासीं, असांजी इहा जेका टीम गॾु जुड़ी आहे असांजे बाबा साईं जन जे आशीर्वाद सां उन्हनि खे अॻियां हली करे सन्मानित कंदी। मक़सदु हिकिड़ो ई, जिन सेवियो साथी चए गुरु साहिब जी वाणी साईं मातो मान, जिन सेवा कई आहे साईं तिन खे मान ॾियूं न कि न ॾियूं? जिन सेवा कई तिन खे मान ॾियूं कि न ॾियूं? जोर सां त चओ भाई, आवाज़ नथो पहुचे मुंहिंजो साउंड वारा, ओ मुंहिंजा प्यारा साईं मान ॾियूं? वाह साईं वाह। ईअं तो ज़ोरदार ताड़ी वॼायो तव्हांजे शहर जी हिकिड़ी सुहिणी शख़्सियत जंहिं न सिर्फ़ु हिन लॉकडाउन जे पीरियड में पर हर पल हर वक़्तु हर कार्य में निडरता पूर्वक पंहिंजे सिंधी समाज सां बीठो आहे, तव्हांजे लाइ लड़ियो आहे। कहिड़ी ज़रूरत पई आहे? माता अॼु उन्हनि जो दर्शन कयो, सादगीअ जी सूरत, सुहिणी मूरत पई कान्हे का। उन्हनि जे लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो, चई यार मूंखे न वणंदी अथव, मूंखे कटाक्ष कयो। उन्हनि छा चयो? मूंखे साईं न वणंदी अथव, मुंहिंजे मथां कटाक्ष कयो, जीअं मूंखे प्रेरणा जागे। उमिरि दराज़, हेतिरा वॾा माण्हू, उन खां पोइ बि छा था चवनि पिया? मूंखे मुंहिंजे लाइ सुठो न चओ, मूंखे कटाक्ष कयो। कटाक्ष इन जे लाइ कयो जीअं मां और प्रेरणा खणी करे पंहिंजे समाज जे लाइ कुझु जियां। पंहिंजी सॼी उमिरि, छो जो मां अॼु उन स्टेज ते आहियां, अॼु न वयमि सुभाणे वयमि, मां साईं असांजे मथां आसीस कयो। मां त पंहिंजे बचड़े खे बि चयो, बाबा हिन जे मथां बि आसीस कयो, तव्हां वांगुरु हिमत मिले, तव्हां वांगुरु शक्ति मिले, तव्हां जहिड़ो उमिरि दराज़ थी करे उहा सोच रखे त मां पंहिंजे समाज जे लाइ जीअं पंहिंजे समाज जे लाइ कुझु कयां। त अहिड़ी सुहिणी सूरत, अहिड़ी सुहिणी मूरत जिन सदैव पंहिंजे समाज खे ॾिनो ई ॾिनो आहे, वरितो कुझु कान्हे को। मां वरी थो चवां, असीं कुझु ॾियण न आया आहियूं, पर हुन समाज जे कोहिनूर रत्न खे तव्हांजे अॻियां आणण था चाहियूं पिया। हुननि मूंखे प्रॉमिस वरितो, मां मथे बि कोन ईंदोमांव, अलॻि लास्ट कुर्सीअ ते वेठा। मां वेनती करे साईं जिन खे अॻियां ताईं वठी आयमि। हाणे मां वरी सॼी संगत खे वेनती करे चवंदोमांव, हिकिड़ो दफ़ो उथी करे उन प्यारे प्यारे असांजे साईं बाबा मोहन लाल लाइ, असांजे मनमोहन साहिब जे लाइ हिकिड़ो दफ़ो उथी करे ताड़ी वॼायो, उन्हनि खे मंच ते साईं वठी अचो। मां पाण ईंदुमि, साईं जिन सां उन्हनि खां सन्मान करूं। साईं साईं बिल्कुल न आसीस अॼु मां तव्हांजो कुझु वठण थो चाहियां। संत सरदार फकीर साहिब की जय, संत प्रभुराम साहिब की जय, कुल सेवासुराम साहिब की जय, सुने सांगे सर फकीर साहिब की, कुल भवनलाल फकीर साहिब की जय, बाबा आयाराम साहिब की जय, कुल जोतनवारे लाल की जय, माता रुक्मणी देवी साहिब की जय। लख धन्यवाद असांजे दादा जिन जा। मां चाहींदुमि साईं दादा मथे वियो विराजमान थियो, साईं जिन खे वठी अचो। ही अथव असांजा कर्मियो छा पई आहे। हाणे 15 मिंट कलाक अॻु में उते मूंसां गॾु अंदरि रूम में वेठा हुया, हिकिड़ो ई लफ़्ज़ साईं अञा मां वठां समाज सां, मां तव्हांखे ॿुधण लाइ आहियां, तव्हांजे दर्शन लाइ आहियां। ही ॾियण था चाहिनि हिन उमिरि में बि
जॾहिं ही ॾियण था चाहिनि त नौजवान त इहे हे असांजी भेनर वेठियूं इहे असांजा भाउर वेठा आहिनि, उन्हनि खे त छा कोन्हे को हर ॻाल्हि छा सब पैसो आहे छा हिम्मत छा करण जी ताक़त कान्हे छा? मुकेश भाई खानवानी जिन खे मां अर्ज़ु कंदुसि त अचनि, मां संतनि खे बि अर्ज़ु कंदुसि साईं पंहिंजे विच में जय सम्मान झूलेलाल। आगेवान फता भाई भी आहिनि, स्वागत आहे फता भाई राजा जो। बोल साईं वासुराम साहिब की जय, बाबा राम साहिब की, माता रुक्मणी देवी की जय, बोल ज्योतिर्मय लाल की जय, आय लाल सवई चो झूलेलाल। खानवानी परिवार जी हमेशा साईं समाज के प्रति सुठी भावना रही है और सॼो परिवार साईं फता भाई राजा जी खोड़ समाज जी दस्तन में चङी सेवा ॾींदा आहिनि। फता भाई जो भी स्वागत है। फता भाई जो स्वागत कंदा संतजन स्वागत भी आय लाल सवई चो झूलेलाल। लाल जो झूले भाई प्रसाद अथव असांजे दरवेशनि जे दर जो, वॾी वेनती करे सुबुह खां साईं जन असां सां गॾु लॻा पिया आहिनि, उन खां पोइ बि अची निमाइनि था पिया। हिनखे को मोट न खायूं, मूंखे बि साईं जन प्रभाराम साहिब जन जी जेकॾहिं सुहिणी मूर्त अची मूं ॾिठी ऐं उन खां पोइ अची मूंखे चयो साईं प्रसाद आहे, मां अंगीकार कयो साईं त ही प्रसाद अथव, मां वरी अर्ज़ु कंदुसि। साईं फता भाई आइसोलेशन सेवा कई, उन्हीं आइसोलेशन के अंदर जेकी सेवा थी तो कोई भी कोविड सेंटर हुजे डॉक्टरनि जे वगैरह अधूरो हूंदो आहे। ऐं अहिड़ा ई पंहिंजे सिंधी समाज जा कर्मवीर योद्धा ऐं सुठा डॉक्टर संदीप धामेजा साहिब पंहिंजे विच में आहिनि, त मां विनंती कंदुमि संदीप सर के प्लीज हिते अचनि ऐं संत स्वागत करनि। हार संदीप धामेजा डॉक्टर साहब करीब 40 दर्दी को आइसोलेशन में सेवा कई और ॾाढे सुहिणे नमूने असांखे आइसोलेशन में थैंक यू संदीप साईं सर। अचो, मुंहिंजे ई पेशे जा मुंहिंजा भाउर बि आहिनि, वकील बि आहिनि ऐं गॾोगॾु नोटरी बि आहिनि। अॼु ई साईं जन असां सां गॾु जंहिं महिल वेठा त संकल्प कयो अथऊं हिन असांजे सतगुरुनि जे द्वार ते त सिंधी समाज जो असांजे कंहिं न्याणीअ जो कंहिं भाउ जो कंहिं स्टूडेंट जो जेको कार्य हूंदो हू नोटरी फ्री ऑफ चार्ज कंदा। तव्हांजे विच में साईं बरोबर संकल्प खयों, मूंखे पाण ॾाढी दिलि थी, मूंखे चयूं साईं मां बि संकल्प थो कयां, मां साईं मां बि हिननि जी घोषणा करणु थो चाहियां। सही आहे न? गॾोगॾु हिकिड़ी ॿी उन्हनि सुहिणी ॻाल्हि कई, असांजी हिकिड़ी टीम आहे सॼी जंहिंमें जीअं साईं जन चयो सॼे देश विदेश में किथे बि घर कुझु रुसंदा आहिनि त असीं ख़ासि करे जिते नालो वेंदो आहे न भई दीपक रोहिड़ा माता रुक्मणी देवी त उहो वकील असांखे पाणी चवंदो आहे भई अभी तव्हां त ही केस ठाहे छॾींदव। असांजा उन टीम में बि गॾिजी जुड़िजी विया आहिनि राजा साहब। सॼे देश में किथे न्याणियुनि जा मसइला किथे को लोचा लफड़ा हूंदा आहिनि, असां वरी चऊं हथ जोड़े मक़सदु हिकिड़ो हूंदो आहे कंहिंजो घर टुटे कोन। हर ॿार जो हर मुंहिंजी धीअ भेनरुनि मूंखे पाण 2 न्याणियूं 2 भेनर आहिनि, डॉक्टर मुंहिंजी धीअ आहे, ॿी धीअ मुंहिंजी वकालत थी करे पई, तीअं असांजा राजाई साहब पाण इहे चवनि पिया भई असां तव्हांजी उन सॼी टीम सां गॾु जुड़िजी जिते मूंखे चवंदव सॼे देश में किथे बि मां तव्हां सां गॾु गॾिजी जुड़ंदुमि। त मां चाहींदुमि अहिड़ी सुहिणी शख़्सियत जो स्वागत असांजे प्यारे साईं दीपक लाल जी, असांजे श्याम बाबा जन जे हथनि जी हे लाल कयो झूलेलाल बेड़ाई पार। डीके राजाई साहब गुजरात नोटरी सिंधी एसोसिएशन जा प्रमुख भी आहिनि ऐं जे साईं जन ॿुधायो दीपक कुमार जी
रोहिड़ा साहब की सजे सिंधी समाज में जिथे भी जरूरतमंद माण्हुनि खे जरूरतमंद विद्यार्थियुनि खे जरूरत पवंदी उन्हनि जी फ्री ऑफ कॉस्ट नौकरी करण सिंधी समाज में खोड़ आहिनि उन्हनि खे आए लाल कयो झूलेलाल। बोल सेवासुराम साहिब की जय, बाबा जिसल फकीर साहिब की जय, बाबा लाल फकीर सिंधी साहिब की कॉम्पिटिशन जय। रखंदा आहिनि। सिंधी धंधे खे वधाइण लाइ उन्हनि कॉम्पिटिशन असांखे वधायो आहे, पर जिते सेवा जो मौक़ो अचे, जिते कुझु करण जो मौक़ो अचे, उते असां हिक ॿिए खे वधायूं बि, उन्हनि खे गॾु बि खणी हलूं, उन्हनि सां गॾु बीहूं, जीअं असां उन्हनि जे लाइ और कुझु करे सघूं। लेवल ते बि साचो जे संस्था और जे सेवादारी सिंधी समाज जो न सिर्फ सिंधी समाज में बल्कि हर एक समाज के अंदर नालो रोशन किया। अड़ो सिंधु आइसोलेशन सेंटर कोविड केयर सेंटर जो रसाला कैंप भावनगर में समाज की सहयोग से सजी टीम मिली करे ठातो हुई तो सिंधु आइसोलेशन सेंटर जा जेका भी सभ्य है सजी टीम सिंधु आइसोलेशन सेंटर जी इते अचे उन्हनि जो स्वागत आशीष भाई राधे अर्चन भाई मुकेश भाई खानवानी संदीप सर ताजा वगैरह अधूरा प्लीज भाई संदीप सर के विशेष स्थान डॉक्टर वगैरह सब मरीज मुकेश भाई ख़ुशी थींदी तव्हांजे विच में फोटू कढाईंदे। मां पाण घणो महसूस थो कयां त अहिड़ी सुहिणी आइसोलेशन टीम जी साईं सब गॾु आहियूं साईं गॾु आहियूं। हे आयो लाल कयो झूलेलाल। भाई तारनि में कमियां टीम वॾी आहे, तारियूं बि ओतिरियूं हुजणु खपनि। जी बिल्कुलु धन्यवाद। हिकिड़ी घटना सुहिणी हिन टीम जे लाइ जेके ही कार्य करे रहिया आहिनि आइसोलेशन सेंटर हलाइण। मां पंहिंजी धीअ खे ॾिठो सॼी कोरोना जी हिन में कोटा राजस्थान में रही, अॼु बि उहो महाराष्ट्र गवर्नमेंट जस्ट मूंखे शाम जो पोस्ट फॉरवर्ड कई अथई। आदित्य ठाकरे उन्हनि जी कैंप में आयो हुयो, बॉम्बे जे मुंबई महाराष्ट्र में उहो आइसोलेशन सेंटर में एज अ डॉक्टर टीम वर्क सां कमु थी करे पई। सुठी राजेश टोपे जे पैकार सां उन्हनि खे इहा मिली आहे त हिकु डॉक्टर जी टीम आहे, उन्हनि कोरोना वॉरियर्स थी करे जेके ही सुहिणा कार्य था कनि पिया उन्हनि जे लाइ ज़ोरदार तारियूं। तेराई पास कन पाने सतगुरु सां प्यार। कमले भाई की कीअं था चओ आइसोलेशन ईअं न कजो। जी जी हिकिड़ो प्यारो साईं हिकिड़ी ॻाल्हि असांजे आइसोलेशन सेंटर में भाई इन्हनि असांजे ॼाणनि जे लाइ बि तारियूं, ज़ोरदार तारियूं। धन्यवाद भेण। તમારી સેવા સાચો ના ગુજરાતી सेवा वाली सेवा हाँ। यानी स्लोगन આમને ગુજરાતી हिकिड़ो समय अहिड़ो हुयो जंहिंमहिल गुजराती फैमिली बि पाण सां गॾु सभु हुते खां आइसोलेशन में त साईं जन दरबार मां प्रसाद मोकिलियो पंहिंजी सिंधी कढ़ी। सर घटि में घटि 7 को 8 पेशेंट ऐं कढ़ी ऐं प्रसाद खाई करे साजा थिया आहिनि। मां मुंहिंजो लाइव विटनेस क्या बात है। त कोई दर्दी 5 वाटका 5 कटोरा कढ़ी जा कंहिं खाई सघंदो आहे पर संतन जे दरबार में जेको प्रसाद आयल हो ऐं ॿिए ॾींहं ते वरी रेगुलर लंगर आयो त माण्हू चवनि पिया भई काले वालो प्रसाद आयो थो ही केम आज नथी आयो रोज़ थी आयो काल वाली कढ़ी नथी आई आज। इहे ई असांजे दरवेशनि जा उपकार आहिनि। जी जी साईं कीअं था करे छॾनि पिया। हे मां तव्हांखे फोटो शेयर कई हुई संध्या भेण
इन्हनि कोरोना पॉज़िटिव पेशेंटनि खे पंहिंजे हथनि सां रोटी खाराई आहे पंहिंजे हथनि सां। जे हिननि जा सगा बि उन्हनि वटि अचण लाइ तयारु न हुया, हुननि जा सगा बि उन्हनि जी सेवा न करनि पिया। मुंहिंजा 60 आइसोलेशन सेंटर जा टीम मेंबर्स आहिनि 60। हुननि मां अहिड़ा असां 5 महिला योद्धा बि हुया जेका कोरोना पॉज़िटिव पेशेंटनि जी चोटी करणी, उन्हनि खे क्रीम पाउडर लॻाइणो, तयारु करे ॾियणो, लटा मटाए ॾियणो। अहिड़ी सभु महिलाउनि खे इन्हनि दिलि सां ऐं बी लीडर था त साईं जन जी ऐं तव्हां सभिनी जी कृपा रही कि असांजे 60 सां 60 वॉलेंटियर खे हिकु ॾींहुं बि कॾहिं बीमारी बुखार सर्दी क्या बात है। आयो ई कोन्हे। संतनि जी खोड़ महिर असांजी कोल रही। त संध्या भेण ॾाढा सुहिणा सिंगर बि आहिनि ऐं सुहिणी रीते पंहिंजे पाण खे आइसोलेशन खे प्रेज़ेंट कंदा। બેન કોરસ ને તમે દેવ लाल जो दीवानो बन जी थो गुमामा गली गली। ओ लाल जो दीवानो बन जी तो गुमामा गली गली। ओ लाल जो दीवानो बन जी थो गुमामा गली गली। ओ झूलण जो दीवानो बन जी तो गुमामा गली गली। ओ मर मुँह ते जो कयाई, मजर मुँह ते जो कयाई। जो लपाए मुँह जली। लाल जो दीवानो बन जी तो गुमामा गली गली। ओ राज तन था से सदाई जन्म थारा जीव थे। ओ राज तन था से सदाई जिन मथारा दी हुजे। तुझी भी किस्मत बनाई, तुझी भी किस्मत बनाई। दर्द तू भी आली। लाल जो दीवानो बन जी तो गुमामा गली गली। ओ लाल जो दीवानो बन जी थो गुमामा गली गली। हिंद सिंध में साख जय जी सोना हिंदोरा लुडन। ओ हिंद सिंध में साख जंहिंजी सोना हिंदोरा लुडन। सिंध जो शहबाज कलंदर, सिंध जो शहबाज कलंदर। वलन जो पिया वली। लाल जो दीवानो बन जी तो गुमामा गली गली। मंदर सुहिणा सुहिणा झूलण सुहिणो तुंहिंजो आस्थान। मंदर सुहिणा सुहिणा झूलण सुहिणो तुंहिंजो आस्थान। घुमी ॾिठम सारी दुनिया मां, घुमी ॾिठम सारी दुनिया मां। राह मूंखे ना मिली। लाल जो दीवानो बन जी तो गुमामा गली गली। को चवे जिंद पीर दूल्हा तो चवे तो दरिया शाह। को चवे जिंद पीर दुल्ह को चवे तो दरिया शाह। सारी संगत भी चवे थी, सारी संगत भी चवे थी। कचरे भगतन जी बली। लाल जो दीवानो बन जी तो गुमामा गली गली। ओ लाल जो दीवानो बन जी थो गुमामा गली गली। हो झूलण जो दीवानो बन जी तो गुमामा गली गली। ओ मर मुँह ते जो कयाई, महर मुँह ते जो कयाई। जो लपाए मुँह जली। लाल जो दीवानो
मूंखे लॻे थो कड़ी दरबार साहिब जी साईं हिननि बि खाधी आहे। तॾहिं अहिड़ो सुठो असांजे भेण जो आवाज़ मिठो बिल्कुलु थियो आहे। धन्यवाद। भाई हाणे झूलेलाल मंदिर ट्रस्ट जो सम्मान और उनको थैंक यू संध्या बेन जी। पंहिंजा हिकिड़ा ॿिया यूथ वॉइकॉन ऐं हमेशह हर रमेश मुंहिंजा नंढा भाउ समाज जे लाइ किथे बि डुकी वञण वारा अहिड़ा हरीश भाई आहूजा जो सम्मान करण जे लाइ मां साईं जन खे विनती कंदुमि। हरीश भाई भी हर हमेशा ही समाज की सेवा में जोरदार तन मन धन सां जुड़ियल आहिनि। बिल्कुलु ॾिसो मैडम सुबुह उनको पोइ असांजे सिंधी भाषा खे वधाइण जे लाइ है जस्ट कुछ ॾींहं अॻु में उन NCPCL जे 6 करोड़ 35 लख रुपए जी बजट खे माइनस करे मात्र 2 करोड़ 35 लख रुपए ताईं रखियो वियो। तव्हां सम्झी सघो था पिया 1.5 करोड़ उनमें पगारूं हली वेंदियूं। बाक़ी जो अमाउंट ट्रेवलिंग अलाउंस में उतां जा पदाधिकारी पूरो करे छॾींदा आहिनि। बाक़ी कीअं थींदो सिंधी समाज जो विकास? इहा कमी किथे आहे पतो अथव? इहा कमी कंहिं ॿियनि वटि कान्हे, इहा कमी असां वटि आहे, असांजे पंहिंजे सिंधी समाज में आहे। असांजे सिंधी समाज जी एकाग्रता न आहे। उते ई उर्दूअ खे वधाइण जे लाइ तव्हां कुझु ॾींहं जी असांजी जीवन तरंगी पोस्ट ॾिसजो, गूगल ते सर्च कजो उर्दूअ जे लाइ साईं 100 करोड़ रुपया उर्दू भाषा के बढ़ावे करण जे लाइ 100 करोड़ और सिंधी भाषा के वाधारे आणण जे लाइ 6 करोड़ 35 लखनि मां 2 करोड़ 35 लखनि ताईं आंदो हुयो। मां वरी चवंदुमि इहा असांजी कमी आहे। असां केतिरा ॼणा विढ़ूं, असांजी आवाज़ जॾहिं हिकु हुजे न बुलंद हुजे, पतो अथव सभिनि खां वधीक असांजा संत सिंधी भाषा खे बढ़ावो ॾियण लाइ तव्हां ॾिठो आहे कॾहिं? बाबा साईं जे ज़माने खां वठी भगत मोहन कारो, भगत घनश्याम, हिकु खां हिकु सुहिणो भगत साईं जिन वटि ईंदा हुया। साईं जिन कॾहिं को कंहिं सरकार खां 5 रुपया वरिता छा? मां सर्च करे बारंबार ॾिसंदो आहियां। भगत मोहन कार खे चवंदो आहियां साईं असांजे दरबार में आयो त हू भॼन ज़रूरु ॻाइजे जेको असांजे बाबे साईं जे साम्हूं ॻाईंदो। वरसाए थो वरसीअ मां साईं नंदलाल प्यारो, अहिड़ा अहिड़ा सुहिणा भॼन। सिंधी भाषा हिते जीवित आहे। सिंधी भाषा तव्हांजे असांजे घरनि में जीवित आहे। जॾहिं असां हिक ॿिए सां ॻाल्हायूं था, जॾहिं असां हिक ॿिए खे चऊं था सिंधी भाषा जे लाइ असीं पुरजोर कोशिश कयूं, न त असांजा पेर वेंदा कपजंदा, असांजो अस्तित्व वेंदो ख़तमु थींदो। अरबी सिंधी असांजी ख़तमु करे छॾीसीं। पाण में ई नेता द्विधाउनि में लॻा पिया आहिनि, कुझु चवनि देवनागरी कुझु चवनि अरबी। हू अहिड़ी शख़्सियत निकितो जेको तव्हांजे समाज जे लाइ, तव्हांजे लाइ न सिर्फ़ु कोरोना में पर जॾहिं साईं जिन सां गॾु साईं जिन जी आशीर्वाद उन्हनि जे प्रेम ऐं श्रद्धा खे हमेशह वठी, जॾहिं बि मूं उन्हनि सां ॻाल्हायो पहिरियों साईं जिन जे लाइ ॾाढा मिठड़ा वचन श्रद्धा रखी। हू पाण सां गॾु अहिड़े नमूने सां पाण खणी करे हू निकिरे पियो जे तूफ़ान में बि उन्हनि तूफ़ान ईंदड़ तूफ़ान में उन्हनि खे बचाव जे लाइ उन्हनि जी कोशिशि कई। हुन 102 पेशेंटनि खे जेके हीअ हाणे असीं सन्मानित कयोसीं आइसोलेशन वार्ड में उन्हनि माताउनि भेनरुनि खे उन्हनि जो इलाज करायो। हू पाण खणी करे पाण पतोड़े करे उन्हनि समाज जे उन्हनि जे विच में वेठो। अरे कहिड़ी ज़रूरत पई आहे ऊण खणी, कहिड़ी ज़रूरत पई आहे? छा उनखे इहा हुई? उन हिकिड़े फोटो मुंहिंजे दिलि खे झंझोड़े वरितो ऐं उन ई फोटो जे सदके मां तव्हांजे विच में आहियां साईं। त हू फोटो हुयो असांजे प्यारे प्यारे भाउ कमलेश चंदानीअ जो। जोरदार तारियूं। सचमुच मूंखे हिकिड़ी ईशा बि थी साईं, अॼु बुखा बि खटी वियो साईं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। साईं मां बि अचांव थो हुन पासे तव्हां
वरी ईशा वधी न हा चवंदो आहे न हीअ त गुजरात आहे तव्हांजो पंहिंजो आहे मोदी त चवंदो आहे मन की बात त मूंखे बि हक़ आहे हू प्राइम मिनिस्टर असांजो थी करे मन की बात चई थो सघे मां बि चवां जॾहिं मां हीअ सभु ॾिठो हिननि कार्यनि जी कढ उन्हनि सां गॾु जंहिंसां जंहिंसां पुछां पियो जंहिंसां ॻाल्हाए पियो हिकिड़ो हीअ असांजो प्यारो उद्योगपति हो छा विनोद खानवानी जी ऐं तव्हांजो नलिन वग़ैरह जो कुझु ही कार्य आहे बराबरि ही अचो अचो कचरिन वग़ैरह जो हिननि जो ही सुहिणी शख़्सियत तन मन धन सां गॾु बीठो पर हिननि सभिनीनि जे पोयां मां हिकिड़ी प्रेरणा ॾिठी हिकिड़ी शक्ति ॾिठी जेका हर तरीक़े सां पंहिंजो पाण सां उन्हनि सां गॾु बीही करे कार्य पई करे मां कंहिंखे ॿुधायो कोन न कंहिंखे चयो पर पंहिंजे दिली त मन सां ऐं तव्हां संगत खां परमिशन वठी छो जो साईं जिन अचण खां अॻु में हिकिड़ी ख़ाली मूंखे भई चयो भई साईं तव्हां बैनर में फोटो में नाला विधा आहिनि त मुंहिंजा नाला न विझो मां तव्हांजे विच में इन शर्त ते ईंदुमि मां उन्हनि संगत सां गॾु आहियां मुंहिंजे प्यारे शहरवासियुनि सां गॾु आहियां पर तव्हां मूंखे सम्मान न ॾियो जीअं असांजा साईं मोहन राज चई था पर मां तव्हां संगत खां पुछां थो त हेरनि प्यारनि जे पुठियां हिननि में ही प्रेरणा जाॻाईंदड़ हिननि में ही ऊण खाराईंदड़ हिननि में ही कार्य कराईंदड़ हीअ भेण जिनखां ही चोटियूं कराईंदड़ हिननि सभिनी जे पोयां जेको चक्रधारी हो श्री कृष्ण महाभारत जो रचयिता हुयो छा हुनखे सम्मान ॾियूं की न ॾियूं साईं ॾियूं नी त पोइ वरी हिकिड़ो दफ़ो उथी करे उन असांजे बाबे वासूराम साहिब की जय असांजे प्यारे प्यारे साईं दीपक लाल जी जय साईं दरबार साहिब जे लाइ साईं अर्ज़ ॿुधो डॉक्टर रामेश्वर साहिब जिन्हनि 52 दर्दियुनि खे साईं जन उन्हनि खे साॼो कयो आहे असांजी टीम सां गॾु त साईं जन मां चाहींदुमि ॿई डॉक्टर असांजा संदीप सर बि अचनि प्लीज़ संदीप सर ऐं संत वासूराम आश्रम के सोहिणी हिकिड़ी गिफ्ट मोमेंटो साईं संतनि सां गॾु साईं अच्छा अॻियां फ्री अचो मेलोनी साहब तव्हां काॾे विया हली न हा मां पाण अर्ज़ु कंदुसि पंहिंजे सुपात्र खे बि ॾिसो आशीर्वाद ॾियो साईं साईं जिन खे छाल वड़ाओ साईं जीअं पंहिंजे गज में साईं 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 असां सभिनीनि खे जीअं डॉक्टर साहब को तो पहनाएंगे साईं एक में हमारी विनती है मैं सबको पहनाएंगे चादर में ढक जाए ओ सोना साईं तो ओ ज्योतिन वाले लाल की जय डॉक्टर प्रकाश धामेजा हिननि जो जे नालो आहे न साईं प्रकाश असांजे आइसोलेशन में हिननि ई प्रकाश करे छॾियो ऐं नंढा भाउ संदीप साहिब जी आइसोलेशन में सेवा 52 दर्दियुनि खे साथ हाँ हाँ सॼी टीम अचो डॉक्टर साहिब आहिनि सर भाई टीम अचो संदीप भाई प्लीज संदीप सर अॼु डॉक्टर सेवाणी साहिब पंहिंजे विच में हुजनि था डॉक्टर दावड़ा साहिब डॉक्टर सेवाणी साहिब दावड़ा साहिब हिते हुजनि त प्लीज महिरबानी ठीक अचो रमेश भाई साईं हिकिड़ी वेनती हिकिड़ो साईं साईं बोल वासुदेव साहिब की जय चादर में ढक जाए ओ सोना साईं कदमनि में संत प्रभाराम ट्रस्ट जा ट्रस्टी रमेश भाई जन जो स्वागत पान के करणो वकील साहब सुनील भाई संत प्रभाराम हॉल जेको हर हमेशह समाज जी सेवा में तत्पर रहंदो आहे अहिड़ा रमेश भाई जो स्वागत कंदासीं पाण रमेश भाई सेवाणी हिते जा ट्रस्टी आहिनि ऐं हर हमेशह समाज जे लाइ हॉल जा दरवाजा खुलियल हूंदा आहिनि उनखां पोइ पूज्य झूलेलाल मंदिर सिंधु नगर रमन पाण साईं हिकिड़ो करणो पाण खे झूलेलाल मंदिर पाण में हिकिड़ी वॾी जॻह आहे साईं फता भाई प्लीज अचो फता भाई झूलेलाल मंदिर जो सन्मान पत्र उनखां पोइ असांजो प्यारो भाउ जेको कहिड़ी पहचान जो मोहताज कोन्हे सॼे भावनगर में न सॼे सौराष्ट्र में सॼे गुजरात में अहिड़ो आशीष भाई राजाई जेको हमरा संत भागूराम साहिब जो तो कोई हिते हाज़िर हुजनि त भागूराम साहिब जो त भागूमल साहिब जो तो
संत आलूराम दरबार में कोई वचन कहे तो अच्छा साईं हे भाई भले ताके वार अच्छा देखा मिलता पर अंदरो जवान है हमेशा समाज की जदी भी जरूरत पहली है जोरदार तालियों भाई। दिलीन दिलाए आशीर्वाद दो साईं। हे लाल कयो झूले धरती तुम्हारे लाल की जय। बोल सत्य सनातन धर्म की जय। बोल रुक्मणी माता साहिब की जय। बोल साईं आया राम साहिब की जय। बोल साईं गोविंद राम साहिब की जय। बोल साईं वासुराम साहिब की जय। शेणे साईं जैसल फकीर साहिब की। बोल फकीर नंदलाल साहिब की। मंचासीन परम आदरणीय परम सदरणीय असांजा आयाराम दरबार साईं जन जा साईं श्यामलाल जी, असां उल्हासनगर जा रुक्मणी माता मंदिर साहिब जन जा साईं भाई साहब दीपकलाल जी, उन्हनि जा प्रजंट साईं जन यश कुमार, असांजा जूनागढ़ जा निवासी पंहिंजा मेलवाणी साहिब जी पहिरियां त इन्हनि सभिनि जो तहे दिलि सां शुक्रिया 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 जेको पंहिंजो कीमती समय कढी करे भावनगर पंहिंजो एतिरो समय ॾिनो आहे एॾो परियां खां, न त हिन माहौल में कंहिंखे बि वक़्तु कोन्हे को ऐं अहिड़ो सन्मान करण लाइ तहे दिलि सां इन्हनि जो तहे दिलि सां संत वसराम दिग्गजन आश्रम तरफ़ां शुक्रिया 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 शुक्रिया। असां बि वोट ऑफ थैंक्स में सचमुच असांजी अम्मा चवंदी हुई साईं वॾनि खां ई सिखियो आहियां, तॾहिं यादि था अचनि अम्मा जा लफ़्ज़। भेण नंढड़ी न्याणी बि ईंदी न त अम्मा चवंदी मन आयो नी भोले जे दर ते दुआ वठे, मन कंहिंजी कमु अची वञे साईं आहे की न, सची ॿुधायो। दिलि सां धन्यवाद साईं जिन जी सारी संगत जो मुंहिंजे वेठे प्यारल उन हर दिलि में उन प्यारे राम जे वेठल जी सचमुच तहे दिलि धन्यवाद थो कयां तव्हां सभिनी जो, हृदयपूर्वक नमन थो करे ही दास असांजा बाबा साईं असांजा गॾु निकिता असांजा साईं जिन सुबुह खां वठी करे सुभाणे को ॾींहुं बि असां सां गॾु आहिनि, दिलो जान सां स्वागत कंदा संत वासुराम आश्रम जो असां साईं दीपक कुमार साईं। दीपक भाई असांजा हुसैन बाबा जैसल फकीर साहिब की जय। जीवन तरंग पत्रिका जा नंदलाल साहिब की ऐं माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जा राष्ट्रीय प्रमुख असांजा मेलवाणी साहिब हुसैन वासुराम साहिब की जय। बाबा जैसल फकीर साहिब की जय। फकीर नंदलाल साहिब की जय। सभिनीनि संतो महंतो मेहमाननि जो स्वागत साईं दीपक कुमार जी जे तरफ़ो थी रहियो आहे। मुकेश रोहिड़ा यश रोहिड़ा साहिब जो स्वागत थी असांजा प्यारा साईं दीपक कुमार जी द्वारा थियो। पुस्तक साईं जी साईं हिकिड़ो खाली जीवन तरंग संतों के संग असांजे साईं जो बि फोटो अथव। वाह साईं जीवन तरंग संतों के संग वाह साईं। साईं हिकिड़ो स्टिल ज़रूरु ॾिजो भाई। बोल ज्योति वाले लाल की जय। और असांजा भाउ दीपक कुमार जी और असांजा ब्यूरो चीफ मेलवाणी साहिब गोविंद भाई मेलवाणी साहिब जे विशेष इच्छा और उनकी दिली इच्छा जेकी तमन्ना हुई कि वो हर एक शहर में जीवन तरंग जा ऑफिस खोलन, माण्हुनि के जागरूक करन, समाज के शक्तिशाली ठाहिण। उन्हीं जे हेतु साईं जन मूंखे ॻाल्हि कई कि भाई भावनगर जी जवाबदारी कमलेश भाई चंदानी खणनि, बिल्कुल सुभाणे ही ऑफिस जो उद्घाटन करणो आहे। हिकु ॾींहं जे अंदर ही सभु तैयारियूं साईं तव्हांजे आशीर्वाद सां थी आहे, असांजे प्यारे दीपक साईं जे आशीर्वाद सां थी आहे। त सुभाणे शाम जो 5 वॻे पंहिंजे कार्यालय जो उद्घाटन जीवन तरंग जेको पंहिंजो पत्रिका आहे टीवी चैनल आहे उन्हीं जे भावनगर ऑफिस जो उद्घाटन आहे। असांजा पूज्य श्यामलाल जी, दीपक कुमार जी, दीपक भाई साहब और वेलवाणी साहब जे हस्तो सुभाणे शाम जो कलेक्टर ऑफिस के सामने शिवा ब्लेसिंग्स में 24 नंबर जी शॉप ते सुभाणे शाम जो 5 वगे रखियल आहे।
तव्हां सभई आमंत्रित आहियो ऐं जेका बि पंहिंजा मिट माइट दोस्त यार पंहिंजा स्नेहीजन आहिनि उन्हनि खे बि तव्हां हे यापो ज़रूरु ॾींदव कि भावनगर शहर में बि हाणे जीवंत रंग पत्रिका जो ऑफिस साईं श्यामलाल जन जो ऑफिस साईं दीपक कुमार जो ऑफिस ऐं माता रुक्मणी देवी सामाजिक साईं वासुराम दरबार त असांजे दिलि में हमेशह हर हमेशह सॼे भावनगर में न सौराष्ट्र में न पर सॼे इंडिया में संतो मंतो जी बिल्कुलु धरती आहे त सिंध में बि साईं वाह साईं वाह त उहो कार्यक्रम सुभाणे जीवन तरंग भावनगर जो ऑफिस चालू थींदो ऐं मां ॿार नंढड़ो ॿार मूंखे ज़िमेदारी ॾिनी तव्हां सभिनी वॾेरनि जो लख शुक्राना आहे ऐं मां पूरी कोशिशि कंदुमि कि सुहिणे में सुहिणो कमु तव्हांखे भावनगर में मिलंदो सुहिणो में सुहिणो जेको न्यूज़ जेकी बि समाज जी ऐं आश्रमनि जी मंदिरनि जी जेकी बि एक्टिविटीज़ आहिनि धार्मिक ऐं सामाजिक एक्टिविटीज़ आहिनि तव्हांखे व्यवस्थित मैटर सां गॾु फोटोग्राफ सां गॾु मिलंदी अहिड़ी मुंहिंजी पूरी जोरदार तारियूं हिन भाड़े जे लाइ बिल्कुलु संतनि जी रहमत संतनि जो संग कीअं ॾिसो ॿारनि खे खणी था वठनि पिया भई साईं तव्हांजे हिन हवन यज्ञ साईं जन जी कृपा में सां साईं जन जी आज्ञा सां अॼु सभिनी मंदिरनि में टिकाणनि में आश्रमनि में यापो पहुचायूं था कि सुभाणे शाम जो 6 वॻे तमामु मंदिरनि जा ट्रस्टी संत महंत ऐं सेवादारी जेका बि अची सघनि शाम जो 7 खां 9 6 खां 8 संत प्रभाराम हॉल में ई पाण हिकु सुहिणो कार्यक्रम सिर्फ़ जेका बि 52-55 मंदिर टिकाणा गुरुद्वारा पंहिंजे भावनगर शहर जे अंदरि आहिनि उन्हनि में जेका बि माण्हू सेवा ऐं ट्रस्टी आहिनि या गादीपति आहिनि सेवा करनि था उन्हनि सभिनीनि खे हिकिड़ो हिते मंच ते साईं दीपक कुमार जे सानिध्य में ऐं श्यामलाल जी जे सानिध्य में असांजे वॾे दीपक भाई साहब मेलवाणी साहब जे मार्गदर्शन सां उहो कार्यक्रम ऐं हिकु ॿिए सां ओळखान जान पहचान थिए हिकु ॿिए जे विचारधारा संत सम्मेलन जेके चऊं असीं साईं जन जे सानिध्य में ही सुहिणो सौराष्ट्र जे असांजे तव्हांजे हिन पावन धरतीअ जो संत सम्मेलन था रखूं पिया उन्हनि संतनि खे सभिनी खे वेनिती आहे त अची असां सां गॾु हिकु थियनि असीं हिक ॿिए सां वीचार इहो कयूं उन्हनि जूं सुहिणियूं ॻाल्हियूं जेके सिखण जहिड़ियूं असीं सिखूं बि तंहिंजे करे उन्हनि सभिनी दरबारनि खे उन्हनि जे दास उन्हनि जे ट्रस्टनि उन्हनि जे कार्यकर्ताउनि खे असीं वेनिती था कयूं त सुभाणे जी अर्ज़ु अवश्य कनि हाणे साईं हिकिड़ा आशीष भाई बाक़ी रही गया असांजा यार हे आशीष भाई पाण साईं हेॾा माना मूंखे हुनखे कन पकड़ण जो अधिकार मूंखे न कन पकड़ण जो अधिकार साईं अचो हेॾा कन पकड़ण जो अधिकार अचो साईं अचो सिधो नाले न कन साईं आशीष भाई तलाटी मंत्री आहिनि पंहिंजो हुते तहसीलदार थींदा आहिनि जेके त ॾाढी सुहिणी पोस्ट ते गवर्नमेंट में आहिनि ऐं ओतिरो ई कमु समाज जे लाइ बि कंदा आहिनि जी साइलेंट टाइम बिल्कुल साइलेंट धन्यवाद